ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي يسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين
मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़ाम व उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो दोस्तो, अवां प्यारी जमात जे आॾो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद मझा हिकड़ी आयत सगोरी मूं तिलावत कई आ, जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत में कुछ ॻाल्हियूं पेश करण जो इरादो आ। दुआ कयूं अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु शाल पांजे प्यारे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं गुनहगार खे हक़ ऐं सच जे बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तवां असां ऐं सभिनी ॿुधण वारनि खे शाल रब्बुल आलमीन हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, ही आयत करीमा जेका मूं तहां जे आॾो तिलावत कई, इन में अल्लाह ताला पांजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिक अज़ीम शान मोजज़े जो बयान फरमायो आहे। मां उन मोजज़े जे बयान करण खां अॻु में ॿ चार ॻाल्हियूं क़ुरान करीम जे रोशनी में अवां खे अर्ज़ कयां त जीअं तव्हां खे सम्झ में अचे त मोजज़ो छा हूंदो आहे, क़ुरान पाक उन जे बारे में छा थो चवे ऐं असां मुसलमाननि जो उन जे बारे में कहिड़ो अक़ीदो हुजणु खपे। जॾहिं क़ुरान करीम का ॻाल्हि तय करे ॾिए त बस उन खां वधीक ॿी का ॻाल्हि आहे कोन। क़ुरान पाक मुसलमान जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां हिदायत जो सहीफ़ो, आख़िरी हुज्जत आहे। उन जे मथां भरवसो न कबो त पोइ मुसलमानी कान रहंदी। मां मोजज़े जे बारे में अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू जे पाक कलाम जे रोशनी में ॿ टे मिसाल पेश करे उन खां बाद में पंहिंजे असल मौज़ूअ ते ईंदुसि। रब करीम शर तव्हां असांजी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह ॿाराड़ी जो ॻोठ आहे, पर तमामु घणे खां घणा तव्हां गॾु थिया आहियो। एतिरी उमेद कान हुई त को ॿाराड़ी में तव्हां एतिरा गॾु थींदव, पर इन मां मालूम पियो थिए त अव्हां जे ओसे पासे पाड़े में अल्लाह जे बाननि जे फैज़ जो असर आहे जो तव्हां हिन आधी राह जे टाइम ते ॿाराड़ी में बि हज़ारनि जे तादाद में गॾु थी आहियो। अव्हां जी अल्लाह सां, अल्लाह जे हबीब सां ऐं पंहिंजे दीन सां मुहबत आहे। अल्लाह सही आहे, तव्हां असांजी मुहबत सलामत फरमाए। मां क़ुरान करीम तव्हां खे ॿुधायां, इन खां अॻु में अर्ज़ आहे त सभई बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते सलात पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो मोहब्बत सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना
मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो फरमाए तो ऐ इंसानो, क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, बेशक तव्हांजे तव्हांजे रब करीम वटां हिकिड़ो मोजज़ो आयो आ। व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐं उन मोजज़े सां गॾो गॾु मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां ॾे हिकिड़ो खुल्लम खुल्ला रोशनीअ वारो नूर भी रवानो फरमाए छॾियो आहे। इन आयत करीमा में अल्लाह ताला ॿिनि शयुनि जो ज़िक्र कयो आहे। हिकिड़ो ज़िक्र आहे मोजज़े जो ऐं ॿियो ज़िक्र आहे नूरम मुबीना जो। मुझा प्यारा दोस्तों, सभई तफसीर लिखन था, बुजुर्ग चवन था, अल्लाह पाक जा माना चवन था पिया। इन कुरान करीम जी जेका तशरीह कई वई आहे, अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जे पाक कलाम जे लफ्ज़ जी माना बुरहान जी माना मोजज़ो आहे। सभई चवन था त मोजज़े मां मुराद केर आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो ते बुरहान मां मुराद सोहणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। ऐं बुरहान खां बाद में नूरम मुबीना मां मुराद कुरान करीम जी ज़ात आहे। यानी रब करीम ॿ ॻाल्हियूं ॿुधायूं त मां अल्लाह पाक तव्हां ॾे सुहिणो नबी बि मोकिलियो आहे त तव्हां ॾे कुरान बि मोकिलियो आहे। हाणे हितड़े हिन आयत सगोरी में अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो नबी करीम के मोजज़ो सॾियो आहे। अवां सभिनी खे इहा ॻाल्हि ॿुधायां, मां मोजज़े ॿुधाइण जो तव्हां सां वाइदो कयो आहे। उही आहे त मोजज़तुन अरबी जो लफ़्ज़ आहे। असां पंहिंजे आम सिंधी में सवलो लफ़्ज़ मोजज़ो, लेकिन असल लफ्ज़ है मोजिज़तुन। अरबी जो लफ्ज़ इहो एजाज़ मां वरतल आहे। इन जो इश्तिक़ाक़ एजाज़ आहे। मोजज़ो उन शइ खे चइबो आहे जंहिंजे आॾो इंसान जी ज़ाहिरी ताक़त आजिज़ हुजे, इंसान जे अकुल के आजिज़ करे, इंसान जे वजूद के आजिज़ करे, इंसान जे समझ के आजिज़ करे। आम तरह सां जी इंसान हुन जे आॾो कुछ भी न करे सके, पर अल्लाह पाक जल जलालहु अमन वालो जो प्यारो नबी जंहिंखे रब करीम जी ज़ात बाबरकात नबूवत अता फरमाईंदो आहे, ओ अल्लाह पाक जो प्यारो नबी रब्बुल आलमीन जे ॾिनल ताक़त सां अता कयल ताक़त सां ओ अल्लाह जो नबी अहिड़ो कम करे ॾेखारींदो आहे जो इंसान जी ताक़त हुन जे आॾो मुहताज हूंदी आहे। अदा ही लाउड स्पीकर जी तार हीअ जेका राड आहे छा जी ठहियल आहे? ॾाढे चो लोह। मां बि ॾिसां थो लोह, तव्हां बि सम्झो था लोह। न को तव्हां चरिया न को मां चरियो, पर तव्हां को तवज्जो थो ॼाणे छाजी आहे भाईअ? हिन मां जेकॾहिं का शइ ॿी ठाहे ॿी त कहिड़ो तरीक़ो आहे? हिन खे बाहि में विझबो, गरम कबो, तपाइबो, उन खां बाद में जमल बिल्कुलु बाहि जहिड़ी थी वेंदी त मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, इहा शइ जेका खपई मोड़े सोड़े तूं ठाहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे।
वडाण हणंदे धक हणंदे सांचो ठाहींदे कुटींदे उन खां बाद में या शइ ठहंदी जे वरी ठरी वई त वरी ॿीहर गरम कंदे कुटे सटे वरी गरम थिए वरी उन खां बाद ठरे त वरी ॿीहर कंदे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू पंहिंजे प्यारे नबी हज़रत दाऊद अला नबीना अलैहिस्सलाम खे मौजूज़ो अता फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह लहुल हदीद अवा बाह में रखंदा हो कुटींदा हो नरम कंदा हो पोठंदी आ। अल्लाह पाक फरमाए तो मां पंहिंजे प्यारे दाऊद नबी खे मौजूज़ो अता फरमायो हथ विझंदो हो तो लोह मेणु थी वेंदो हो। मेण मेण ॾिठी अथव छा आहे? नरम आहे सख़्त आहे। जी नंढड़ो ॿारड़ो न अटे मजा उठड़ा ठाहे अटे मजा नांग बलाऊं ठाहे अटे मजा का ॿी शइ ठाहे बस हथन सां चिपटन सां पियो हलाए सिजाडे फेराए ताॾे पियो फिरे। चीकी मिट्टी ॿार ॻोहे उन मां पंहिंजा घर ठाहींदा आहिनि ॿियूं शयूं ठाहींदा आहिनि बोड़ींदा ठाहींदा आहिनि मेहूं ठाहींदा आहिनि उठड़ा ठाहींदा आहिनि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाए थो त मां पंहिंजे प्यारे नबी दाऊद अलैहिस्सलाम खे इहो मौजूज़ो ॾिनो हो जो लोह हथ मां छॾे त लोह आहे पर जे अल्लाह जे नबी जे हथ में अचे त बिल्कुलु नरम मेण जहिड़ो आहे। जीअं वणेसि ताॾे पियो मोड़ाएसि वणेसि त ज़िरह ठाहे वणेसि त तलवार ठाहे वणेसि त कुहाड़ी ठाहे वणेसि त नीअर ठाहे वणेसि त संघर ठाहे। न का बाहि जी ज़रूरत न को हथोड़े जी ज़रूरत न को वॾाइण जी ज़रूरत न को संदाइण जी ज़रूरत न को कुटण जी ज़रूरत। हथनि चिपटनि सां लोह खे मोड़ींदो वञे। ईअं न त रुॻो हिन जहिड़ो सनड़ो भली गाडर जहिड़ो हुजे पर अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे हथ में अची वञे। अल्लाह नबीअ खे मौजूज़ो ॾिनो जीअं करे तीअं थींदो वञे। हाणे तव्हां खां मां पुछां थो फरीदाबाद जा मुसलमानो अवां जे हिन इलाइक़े में लाड़काणे जे भर में का ॿी फरीदाबाद बि आहे छा? न मेहड़ वारी मुंहिंजी ॾिठल आहे लाड़काणे में कान्हे न त ही उहा फरीदाबाद आहे जंहिंमें हज़रत पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह बि पढ़ी वियो आहे। मलफूज़ात शरीफ में जिक्र अचे थो हिन फरीदाबाद में भी को बुजुर्ग हो दरवेश हो जंहिंमें अल्लाह जो कामिल वली हजरत मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह कुछ टाइम पढ़ी वियो आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ फरीदाबाद जा मुसलमानो हाणे मां तव्हां खां पुछां थो आहे को तव्हां में फरीदाबाद जो को डोकरीअ जो को बाकराणीअ जो को लाड़काणे जो या पूरे ज़िले में जेको लोह खे हथ विझे त मेण थी वञे आहे? भला पूरे पाकिस्तान में आहे पूरी दुनिया में आहे? न छो त इन्ही शइ जे आॾो इंसान जो अकुल आजिज़ा इंसान जी ताक़त आजिज़ा इंसान जो वजूद आजिज़ा इंसान करे नथो सघे जेका ताक़त इंसान जी आजिज़ करे सघे। इंसान जंहिंजे आॾो मुहताज थी वञे आजिज़ थी वञे पर उहो कम अल्लाह जो नबी करे त उनखे मौजूज़ो चइबो आहे। हथ सां का शइ लोह जी मुड़ी नथी सघे ठही नथी सघे मुंहिंजा दोस्त पर इन्ही खे अल्लाह जो हथ विझे अल्लाह जो नबी हथ विझे त उहा नरम थी वञे ऐं जीअं वणेसि तीअं ठाहींदो वञे त इहो अल्लाह जे नबी जो। पर जे भला अल्लाह करे त अल्लाह जी कुदरत छा चइबो हुनखे? इन्नल्लाह ला कुल्ल शैइन क़दीर। नबी हथ विझंदो आहे हथ वधाईंदो आहे हरकत कंदो आहे उनखे मोड़ींदो आहे पोइ नरम थींदी आहे। नबीअ जो मौजूज़ो आहे। अल्लाह पाक खे न को हथ विझण जी ज़रूरत पए न को हरकत करण जी ज़रूरत पए। इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं भी इरादो कंदो आहे
ऐं रुगो फरमाईंदो आहे कुल थी पओ अमर कंदो आहे इरादे करण सां वाशे पाण ई पाण जीअं वणेसि तीअं थी पवे। ही 7 ज़मीनूं, ही 7 आसमान, हे वण पहाड़ जबल समुंड कायनात अल्लाह पाक जी ज़ात बाबरकत पंहिंजे इरादे सां बनाया ऐं इरादे सां बनाई ऐं कुल जे अमर सां बनाई। रब करीम खे का बि बुझादा ॾुखियाई कान थी त अल्लाह जी कुदरत ऐं जेकॾहिं अल्लाह ताला उहा ताक़त पंहिंजे नबीअ खे ॾिए त उनखे चइबो आहे नबी जो। सभई चओ, ॾाढे चओ। जेकॾहिं ऊंदाही थी वई आहे त ख़ैर आहे, भला तव्हां ॾे घटि में घटि रोशनी त इहा स्टेज वारी त अचे पई न, आवाज़ पहुचे पियो न, त मूंसां ॻाल्हाईंदा हलो, वर्दी ॾींदा हलो। अदा जेकॾहिं अल्लाह करे त अल्लाह जी ऐं जे नबी करे त नबीअ जो। पर जे अल्लाह जो वली का शइ करे ॾेखारे त उनखे चइबो आहे करामत। उनखे छा चइबो? अल्लाह जे वलीअ जी ऐं अल्लाह जे नबीअ जो ऐं अल्लाह जे ज़ात जी कुदरत। ॿिए हंधि अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमाए थो, रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे ईसा अला नबीना अलैहिस्सलाम, इन्नी उब्रिउल अकमह वल अबरसा व उह्यिल मौता बिइज़्निल्लाह। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो मुखे रब करीम ताकत अता फरमाई आ जो मांखे इहो भी अल्लाह पाक ताकत ऐं पावर ॾिनो आ जो मां जे पेटां ॿार ॼमे ऐं ॼमंदे ई अंधो ॼमे मां वटि वठी अचो हथ लॻाईंदो वञा त हुनजूं अखियूं रोशन थी वेंदियूं। वल अबरस बरस जो मरीज़ आ, कोढ़ जो मरीज़ आ, जेकॾहिं अल्लाह पाक जे नबी ईसा अलैहिस्सलाम वटि खणी अचोसि उन कोढ़ीअ खे डॉक्टर ला इलाज करे मोटाए छॾनि, पर अल्लाह जो नबी फरमाए थो मां वटि वठी अचो त हथ लॻायांसि कोढ़ ख़तम। ये ॿई ॻाल्हियूं सवलियूं। अंधे जी अखियूं वापसि करण बि सवली ॻाल्हि आहे, अंधा बीमार खे चङो भलो करण बि सवली ॻाल्हि आहे, पर अॻिते ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला जो नबी फरमाए थो उह्यिल मौता बिइज़्निल्लाह, ॾुखे खां ॾुखियो कमु ही बि मां कंदो आहियां। जेकॾहिं को मुर्दो हुजे मरी वञे क़ब्र जे अंदरि हुजे हॾा खाजी वञनि भांडो बचेसि वञी उनजे हॾनि जो पिंजरो खणी मां वटि अचो, जेकॾहिं मां हथ लॻाए चवांसि उथी अल्लाह जे हुकुम सां त मुर्दो जहिड़ो थी पवंदो आहे। कुरान सचो या कूड़ो? तव्हां सभिनी जो कुरान ते इत्क़ाद आहे न? मां सम्झां थो कंहिं खे बि एतिराज़ कुरान ते अदायो कंहिं हुनखे जहिड़ो कयो चओ अल्लाह जे नबी, अल्लाह जे, छो त लफ़्ज़ आयो आहे उह्यिल मौता। सभिनी मौलवियुनि खां पुछो कहिड़े बि मज़हब सां ताल्लुक़ रखनि त उह्यी वाहिद मुतकल्लिम जो सीगो आहे। इहो अल्लाह तबारक व तआला जो नबी पाण ॾे निस्बत करे थो चवे त मां जहिड़ो कंदो आहियां। जहिड़ो केरु कंदो आहे? मां। अल्लाह जो नबी थो चए मां जहिड़ो कंदो आहियां। माण्हू थो क़ुरान थो चए त ख़ुदा जे नबीअ खे जहिड़े करण जी ताक़त आहे। जेकॾहिं कोन तव्हांखे चए त बाबा वलियनि में नबीअनि में पीरनि में अल्लाह वारनि में मच्छर जे ठाहिण जी बि ताक़त न आहे, चइजो कूड़ो आहे। छा चवंदोसि? कूड़ो आहे बाबा, तूं अदा कूड़ न हण, क़ुरान ते त कूड़ न हण। घटि में घटि अल्लाह तो चवे त मां ईसा नबी खे ताक़त ॾिनी आहे जो अल्लाह जो नबी प्यारो ईसा अलैहिस्सलाम चाहे त उह्यिल मौता मौन खे जहिड़ो करे त ख़ुदा जो नबी जहिड़ो करे सघंदो आहे। पर अॻिते बीठो आहे बिइज़्निल्लाह, मता सुभाणे कंहिंखे मुग़ालतो हुजे त इहा ताक़त उहा नबीअ जी। मुंहिंजा दोस्त घरों खणी आया हुआ, न न अल्लाह ताला फरमाए थो त नबीअ जी ताक़त घर जी कान्हे, नबीअ जी ताक़त मुंहिंजी ॾिनल आहे। बिइज़्निल्लाह
अल्लाह जे नबी के अल्लाह ताला जेका ताकत दींदो असा उन में अल्लाह जो इज़्न शामिल हाल होंदो आ। पोइ जे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबी खे ताकत दे जेको चवे त मच्छर नथो ठाहे सघे, मक्खी नथो ठाहे सघे, कुछ नथो करे सघे, चओ त हो ग़लत थो ॻाल्हाए, कूड़ थो ॻाल्हाए। अवा ईअं चओ त अल्लाह ताला जो क़ुरान थो चवे, अल्लाह ताला फरमाए थो त नबीअ खे ताकत आहे जो जेकॾहिं मुंहुं खे जहिड़ो कनि त जहिड़ो करे सघनि था पिया। तव्हां बसि करे वियो। मां इंशाअल्लाह ताला तव्हांखे हर ॻाल्हि क़ुरान शरीफ़ मां ॿुधाईंदुसि। अञा बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। अल्लाह ताला जो क़ुरान तो इरशाद फरमाए इन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन कहयत अत्तैर फअनफुखु फीहि फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह। साॻो ईसा नबी आहे, आलिमन हाफ़िज़न सां स्टेज भरी पई आहे। ओ दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला जल जलालहु व मन वालो जो नबी फरमाए तो ॿी बि ॻाल्हि ॿुधो, मां ईसा नबी के इहा बि ताकत आहे, चिकी मिट्टी ॻोहींदो आहियां, चिकी मिट्टी ॻोहण खां बाद में उन मां पखी ठाहींदो आहियां, पखी ठाहिण खां बाद में पखीअ जी शक्ल चओ त मोर ठाहियां, चओ त गेरो ठाहियां, चओ त काव ठाहियां, चओ त कबूतर ठाहियां, कहिड़ो बि तव्हां चओ त तव्हांखे ठाहे ॾेखारियां। ठाहियां चिकी मिट्टीअ मां, मिट्टी ठाहे बोतो बनाया, बोते बनाइण खां बाद में फअनफुखु फीहि, केर तो फूक दे? जो ईसा अलैहिस्सलाम। चओ चओ केर तो फूक दे? फअनफुखु फीहि, मां अल्लाह जो नबी उन में फूक ॾींदो आहियां। ओ ख़ुदा जा नबी, अॼुकल्ह त माण्हू असांखे वाइज़नि में ॿुधाइनि था त फूकुनि में कुझु कोन्हे, फीणे में कुझु कोन्हे, दरवेशनि ते वठी वेंदा हो, फूकूं हणाईंदा हो, फीणा ॾियारींदा हो, इन फीणनि फूकुनि मां कुझु कोन्हे को। अल्लाह ताला फरमाए थो इहो कूड़ा अथव, कूड़ा अथव, कूड़ा अथव। मुंहिंजे नबीअ जे फूक में एतिरो कमाल आहे, फअनफुखु फीहि फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह। उन मिट्टीअ जे पिनोड़े मां पैदा कयल अल्लाह जे नबीअ जे फूक सां पखी थी जहिड़ो थी उॾाणो हलियो वेंदो आहे। अल्लाह सचो चओ, अल्लाह चओ, क़ुरान भी सचो। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालो जी ज़ात बाबरकात जरी ठाहींदो आहे त अल्लाह पाक जे सभु इल्म में ॻाल्हि आहे त पखी थो ठाहियां, हिन जी गुजी बि ठाहिणी आहे, आंड्रा बि ठाहिणा हल, हिन जे सेके चवां पखी जा पर बि ठाहिणा हल, चोंब बि ठाहिणी आहे, चंबो बि ठाहिणो आहे, बुज बि ठाहिणा हल, हर शइ ठाहिणी आहे, वात बि ठाहिणो आहे, अखियूं बि ठाहिणियूं हल, जेके बि शयूं वजूद में हल, हर का शइ निराली आहे। अल्लाह जे लाइ का वॾी ॻाल्हि कान्हे त करे त करे सके थो। रब ताला फरमाए थो त मां त कंदो आहियां पर मुंहिंजा बाना बि कंदा आहिनि। जेकॾहिं मुंहिंजो नबी अल्लाह जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलाम फूक ॾे, अल्लाह ताला फरमाए थो फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह। उन मिट्टीअ जे पिनोड़े मां ठहियल पखी जहिड़ो थी करे उॾामी हलियो वेंदो आहे। अदा पखी वॾो या मच्छर वॾो? तव्हां सभु चुप हो, मां सम्झा थो फरीदाबाद जा पत्थर मच्छर पखी खां वॾा आहिनि। असांखे त रत करे छॾियो अथनि। अवां त ठहिया पिया हो, हिकु लाइट कान ही, ॿियो अची असांखे वरायूं त आया हाणे हेॾो सांघर जा कुझु मरमत कयूं न। पखी वॾो या मच्छर? पोइ जो मुला तव्हांखे चए थो त बाबा न न, मच्छर बि वलीअ नथो ठाहे सघे, मच्छर ठहण जी बि कंहिंखे ताक़त न आहे। ऐं हेॾो त अल्लाह ताला फरमाए थो त मच्छर ते हेतिरी ज़रिया ख़ुदा जो नबी ते तूं कजा तगारी खण, मज़ूरी जो कमु सुहिणो इस्माइल कंदो। हाज़िर मौला ॿई नबी, बाबो बि नबी, पुट बि नबी, इब्राहिम बि नबी, इस्माइल बि नबी, काबतुल्लाह जे तामीर में लॻी विया, काबे जी छत धाऊं तयारु कयूं। जंहिंमहिल काबो ठही तयारु थियो आहे, अल्लाह जे दरगाह में दुआ घुरनि था, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ऐं मुंहिंजा मौला ही मेहनत सां कई आहे, सो क़बूल फरमाए।
अब वेही रहो पानी वारा इहो ॿुधण जो सवाब कमाए हे खाने शुरू थिया थी वेंदे छेड़े ताईं पुॼंदे कचहरीअ जी उन खुदा पियो बचाए सब हेॾे तवजो को कोन था उन मरियो दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला दिल दलाल व मन वालू जे बिनी नबियन दुआ गुरी या रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या अल्लाह जे का सा ओ सारी कया तुंहिंजो घर ठायो आ मेहनत कया सा कबूल कर रब जो कबूल आ से कबूल आ हाँ कबूल आ से पो कबूल आ तो मजदूरी दे दर्जी का खमीस सिबराईंदो आहे न वणंदी थी वाह वासी बाह बाह भली आ चोलो सुठो आ बटण भला आहिनि अबा ॾाढी भली सिबी थी त दर्जी चवंदी आहे जे भली आ त सिलाई ॾे ईअं न सही अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो मजूरी ॾियांव थई हा ॾे तोखे तुंहिंजो घर ठाहे न तो पाण हुकुम कयो पीउ पुट सां महिनत कई हाणे सही मजदूरी ॾियणु खपे अल्लाह ताला फरमाए जेको घुरी सो जाए अरसो करे रब्बना वबअस फीहिम रसूला कुरान करीम अल्लाह पाक जा भई नबी अरसा करे या अल्लाह असां ॿियो कुझु कोन था घुरऊं तोखो इहो था घुरऊं त हिन काबे खे जेको जवान मुहम्मद मिठो आबाद कंदो उहो असांजे खानदान मां मोकिल ओ सोहणो नबी अचे त मुंहिंजे खानदान मां अचे ऐं वाकई ॾिठो वञे त इस्माइल अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे खानदान मां हज़रत मुहम्मद करीम आयो आहे ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ हे वीचारा मुला कॾहिं कॾहिं ईअं बि चवंदा आहिनि त सही ही था चवनि त नबी करीम नूर आ अड़े नबी करीम खे त अब्बो हो ॾाॾो हो ॾाॾी ही नानो हो नानी हुई पोइ जेके अब्बो ॾाॾो नानी नानो उहो वरी नूर कीअं थियो उहो त बशर थियो मां थो चवां त अदा तोखे क़ुरान था रखूं टिकनि ते कहिड़े असांजे आलिम चयो आहे त मुस्तफ़ा करीम जी ज़ात खे अब्बो अमड़ कोन हो अदा असां चयो आहे ॻाल्हायो सोना तव्हां कंहिंखां ॿुधो आहे भला इहो कंहिं तोखे सम्झायो आहे त जंहिंखे अब्बो अम्मा हूंदो आहे सो नूर न हूंदो आहे इहो तोखे कंहिं सेखारियो आहे पहिरीं ॻाल्हि त कंहिं बि इनकार कोन कयो आहे त को महबूब जी ज़ात जी बशरियत जो इनकार हुजे कहिड़ी कोन थो इनकार करे असां कॾहिं बि इनकार कोन था कयूं महबूब जे बशरियत जो कंहिं इनकार कयो आहे नंबर 2 कंहिं इनकार कयो आहे त नबी करीम खे अब्बो अम्मा कोन्हे कोन था इनकार नंबर 3 इहो तोखे कंहिं ॿुधायो आहे कहिड़े क़ुरान में आहे कहिड़ी हदीस में मूंखे ॾेखार त सही जंहिंमें लिखियलु हुजे त नूर खे औलाद कान थींदी आहे कहिड़े किताब में लिखियलु आहे तव्हांखे ख़बर आहे क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में हर मोमिन खे 72 हूरूं मिलंदियूं अबा घणियूं मिलंदियूं ॾाढे ॻाल्हायो ओए भला मूंखे ॿुधायो त केरु हूंदियूं नूर हूंदियूं या असां तव्हां जूं माइटाणियूं हूंदियूं ॻाल्हायो अदा ॾाढे चओ बुखारी शरीफ जी हदीस आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे मुस्लिम शरीफ जी हदीस आहे मुर्स बशर माई हूर नूर जी हिकड़ी न 72 क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला जी दरबार में जेकॾहिं उहो मर्द चाहींदो दिल में चाहींदो मौला दुनिया जे औरत मां त मूंखे औलाद थींदी ही पर दिल थी चवे त हिन हूर मां बि औलाद थिए कुर्बान वञा मदीने वारे शहंशाह तां सही सही हदीस में अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमाए तो उन बाने जे ख्वाहिश मुताबिक अल्लाह ताला उनके उन नूरानी हूर मजा अल्लाह औलाद दींदो मालूम थियो त नूर खे बि औलाद थींदी आहे चो नूर खे बि औलाद थी सघे थी चो थी सगे थी को हर्ज कोने को वाकई मुहम्मद अरबी जी बशरियत बरहक पर उहा मुस्तफा जी बशरियत ते झेड़ो हिन गाल ते आ त तू चवंदो आ असां जहिड़ो असां चवंदा हूं त नबियन जहिड़ो भी नाहे
तू चवंदो आ मां जहिड़ो असां चवंदा हूं तो जहिड़ो कोन्हे तुंहिंजी बशरियत में बदबू आ मुस्तफा जी बशरियत में खुशबू आ तुंहिंजे पघर में बीमारी आ मुस्तफा जे पघर में शिफा है तुंहिंजे थुक में जरासीम हल मुस्तफा जे लुआब मुबारक में शिफा ई बरकत आ गिलास पानी जो भरे खांगारो कढी कंहिंखे ॾियो त पीअंदो भला उन में शफा है बरकत है मशहूर हदीस नबी करीम जी खिदमत गिरामी में हजरत जाबिर दावत करन आयो आ या रसूल अल्लाह अज मुंहिंजी तव्हां के दावत आ मां ॾिठो आ त खंदक जे लड़ाईअ में 4 ॾींहं गुज़री विया साईं खाधो पीतो कोन्हे को मां पंहिंजी ज़ाल सां सलाह करे आयो आहियां अल्लाह जा हबीब 2 किलो बस सेर जवन जा अटे जा असां वटि पिया आहिनि 4 सेर खन जो नंढड़ो छेलड़ो हूंदो ओ छेलो बि कोन से अटो भी जवन जो पचाईंदा से अहां बि अचो 4-5 ॼणा ॿिया सहाबी भी वठी अचो असांजी दावत खाओ पाण फरमाईंदा अटो घणो आहे चई 2 सेर छेलड़ो चई 6 महीने जो 3 सेर थे 4 सेर थे पाण फरमाईंदा घणा माण्हू वठी अचां चई 4-5 माण्हू पाण फरमाईंदा हल तैयारी वञी कर मां अचां थो पर ॻाल्हि हिकिड़ी यादि रखजां मां जेसी ताईं न अचां तेसी ताईं अटो न पचाइजां ऐं मां जेसी ताईं न अचां तेसी ताईं ॿोड़ चुल्ह तां न लाहिजां चढ़ियो पियो हुजे अटो ॻोहे रखजां मां अचां त पोइ कमु शुरू करण जो हाज़िर साईं ज़ाल सां वञी ॻाल्हि कयई माई ॾाढा घर जा हार सिंगार करे बिस्तरा बनाए अटो तैयार कयो आहे ॿोड़ बुझा देगड़ी में पियो आहे महबूब खे चयो ई त 4 माण्हू वठी आ मौलवी मोहम्मद याकूब मूंखे चयो साईं फरीदाबाद में जलसो करणो आहे त हाज़िर तारीख़ जो से ॾिनम चइसि माण्हू आणजां 4 वधीक न आणजां जेके कार में मां पोइ हिकिड़ो ड्राइवर 3 ॿिया मां वरी से 3 जे बजा चैन जे बजा आंदा ई 3 हिकिड़ो त फ़कीर थकल आहे जो को खाए कुझु कोन थो पियो शरीयत जो कानून आहे इस्लाम जो कानून आहे आलमन खां पुछो जेके दावत चैन ॼणनि खे आहे त 5 खे वञणु जाइज़ कोन्हे मानी चैन जी हूंदी न साईं 6 ॼणा विहारींदो मानी खुटंदी त घर धणी लॼी थी पवंदो इस्लाम में जायज़ कोन्हे जेकॾहिं कंहिंखे वठी अचबो त मालिक खां इजाज़त वठबी सही ॿिए ख़बर हिनखे वठी अचां महबूब खे चई कि बिला तव्हां 4-5 ॼणा अचो शरीयत जो मालिक नबी सही मानी घणी आहे 2 सेर जव 3-4 सेर गोश्त बस 4-5 माण्हू सही आणजां हाज़िर जवल हज़रत जाबिर पुठीनी त नबी पाक फरमायो ओ जंग जे मैदान वारो 1500 सहाबी बीठा लब्बैक या रसूल अल्लाह पाण फरमाइन था हलो 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 तव्हांजी दावत जाबिर कई आहे मां मुहम्मद सां गॾिजी हली जाबिर जी दावत में शरीक थियो दावत घणनि खे पाण साईं घणा वठी वियो 1500 माण्हू 1500 बूटी बि कान थींदी बकर में 1500 गिरा बि कोन थींदा 2 सेरनि जवन जे में हज़रत जाबिर पंहिंजा थाम तार करे वेठो आहे ॿोड़ रधो पियो आहे पर कुनी महबूब चयो न लाहिजां होॾो अटो ॻुथो पियो आहे न पचाइजां हबीब पंहिंजे लश्कर सां वठियो अचे थो पियो जमल पाण वेझा आया घर धणी ॿाहिरि बीठो इंतज़ार कंदो आहे त महिमान कम नथा अचनि जाबिर जो ॾिठो त हैरान थी वियो हबीब अॻियां अचे थो पोयां 1500 सहाबी वठियो थो अचे पियो घबराइजी वियो त मुंहिंजे हिकु त घर में वेहण जी एतिरी जाइ कान्हे ताम एतिरो कोन्हे मां चयो 4 साईं त हे 1000 खां मथे वठी आयो आहे तकड़ो तकड़ो ज़ाल खे चई हो त निहार मां दिलबर खे चयो त सही थोरा हाणे सॼो राज वठी थो अचई माईअ जो ईमान मज़बूत आहे पंहिंजे मुड़ुस खे थी चए घबरा न चए छो भला चए वो ही उनको खिलाएगा जो उनको साथ लाया है
जाबिर तो दावत ॾिनी ही चैन माण्हुनि खे तो चैन जी मानी ठाही आहे तुंहिंजो वधीक कमु कोन्हे ॿियनि खे मुस्तफ़ा वठी आयो आहे जेको वठी आयो आहे सो पाण ई खाराईंदो जेको वठी आयो आहे सो पाण ई खाराईंदो हदीस पाक में अचे थो जमल महबूब पहुता सभिनि खे विवारो घर जे विहारियो पण जाबिर ते जी क़िबला जल्दी कर हंडी बोड़ जी खणी आ हंडी बोड़ जी खणी आयो पण ढक लाहे छा कयूं छा कयूं बाबा लुआब विधऊं अटो खणी आ अटो खणी आयो पाण अटे खे साम्हूं करे उन्हीं में भी लुआब कजो पाण फरमाइनि था हाणे बोड़ कढंदो वञ मानी खे अटे खे ढके छॾ चाणो पटींदो वञ मानी पचाईंदो वञ चार चार विहारींदो वञ बोड़ ढव ते खाराईंदो वञ टोला ठहंदा वञनि हज़रत जाबिर सोचे ख़ुदा जो कसम आहे असां 1500 माण्हुनि खे खाराए ढव करायो न अटो खुटो न बोड़ खुटो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह जागो था महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आखिर में ताम वापरायो हज़रत जाबिर तो मुखे खुदा जी ज़ात जो कसम आहे रब शाहिदा मां जो खणी हंडी उथलाया तो ओ ई बोड़ सां भरी पई आहे ऐं वरी जो अटो उथलाया तो ओ ई जे थाल भरियल हो तो भरियो पियो आहे ऐं होॾो साबल गोश्त खाई खाई हॾनि जा ढेर करे छॾिया अल्लामा जलालुद्दीन सूती ख़साइसुल कुबरा में लिखियो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हॾा ओरते कर हॾा जमल महबूब जे आॾो कई त पाण मानी खाई हथ धोई पाण बाजे फारग थिया हथनि धोइण जा छंडा हॾनि चयो त साॻियो बकर कन छंडे उथी बीही रहियो बकर भी बीठो आ अटो भी पयो आ देगड़ो भरियो पियो हाणे मूंखे सच ॿुधा जा तो गोश्त छाजो आ ॻाल्हायो चओ बा छाजो आ बकर जो आहे न बकर तो बीठो आ छाजो बकर ये जेको पेट में वियो हो काॾे वियो हे अटे सां थाल भरे पियो काॾे वियो ओ मुंहिंजा दाइन जे आॾो इंसान जो अकुल आजिज़ आहे इंसान खे ताक़त नाहे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए त मोजज़ो इनखे चइबो आहे जंहिंजे आॾो इंसान जी कुवत आजिज़ हुजे पर अल्लाह जो नबी करे ॾेखारे इनखे मोजज़ो चइबो आहे मां सोणे इब्राहिम खलीलुल्लाह जी ॻाल्हि पे कई जेको मुंहिंजे सोणे नबीअ जो ॾाढो सही आहे पर ॾाॾनि जो ॾाढो आहे अल्लाह पाक नबी करीम के उनजे खानदान में मोकिलियो आहे वो इब्राहिम अलैहिस्सलाम तो चे कैफ़ तुह्यिल मौता ओ मुंहिंजा मौला मूंखे ॾे ख़बर त तूं मुआ कीअं ॾियारींदो मुआ कीअं ॾियारींदो अल्लाह ताला फ़क़ाल अवलम तुमिन क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी अल्लाह जो नबी फरमाए तो मौला मूंखे पकत आहे यकीन भी आहे भरवसो भी आहे ईमान भी आहे अकीदो भी आहे ख़बर भी आहे त तूं मुआ ॾियारींदो तोखे ताक़त आहे या अल्लाह अल्लाह ताला फरमाए तो पोइ छो चवी त कीअं ॾियारींदो चवे तो वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी मौला दिल थी चवे त ॾिसां अखियुनि सां पोइ मुंहिंजे दिल खे वधीक इत्मीनान अची वेंदो दिल के वधीक इत्मीनान थींदो अकीदो त आहे पर करे ॾेखार त अञा दिल के वधीक तसल्ली थिए अल्लाह सी फरमास हाणे तो माखे चयो आहे त मुआ कीअं ॾियारींदे कंहिंखे चयो थी मां अल्लाह खे चयो थी कंहिंखे चयो थी मां अल्लाह के तो चयो रब तो फरमाए त तो मूं अल्लाह के चयो आहे त कीअं ॾियारींदो आहे पर इब्राहिम मां रब तो हो ताक़त वारो आहे जो तुंहिंजे हथां बि ॾियाराए सघां थो फखुज़ अरबातम मिन तैर मां रब करीम तो के हुकुम तो कया तो 4 पखी वठी आ कबूतर वठी आ गिज वठी आ गेरो वठी आ मोर वठी आ फरसुरहुल मां रब जी ज़ात मां बरकात तो के हुकुम तो फरमाया ने चैनी पखिन के ज़िब्ह कर चैनी के ज़िब्ह करण खां बाद में जो मुंझू हिकड़े पासे रखो ऐं चैनी जे गोश्त के हथन सूधो
खंभन सूधो, आंधन सूधो, पेरन सूधो, चंबन सूधो, कीमो करे कुटे चैनीअ जो गोश्त गॾे कुतर करे मिलाए छॾ, मुंडियूं हिकिड़े पासे रखी छॾे। पोइ छा कया? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो तो उन खां बाद में इन गोश्त के पाण में चैनी पखियुनि जे गोश्त के पाण में मिलाए वरी इन जा 4 हिस्सा कर, हिकिड़ो हिस्सो हेॾे रखो, हिकिड़ो हेॾे, ॿियो हेॾे। अब हाणे जॾहिं 4 कुटजी सटजी पाण में गॾिजी विया, हाणे वरी जेके 4 ढेरियूं ठहियूं, सच ॿुधाए त चैनीअ में, चैनी ढेरनि में, हर हिक ढेरीअ में चैनी पखियुनि जो गोश्त आहे या न आहे? आहे न सही? 4 हिस्सा थियो, पर हाणे चैनी में हिकिड़ी हिकिड़ी ढेरी में चैनी पखियुनि जो गोश्त आहे। अल्लाह ताला फरमाए तो सुम्मदुहुम यातीनक साया, ओ मुंहिंजा प्यारा इब्राहीम, पोइ इनखे जबल जे मथां रखजा, हिकिड़े खे हिकिड़े जबल ते, हिकिड़े ॿिए हिसे खे ॿिए जबल ते, 3 ढेरी खे 3 जबल ते, चौथे ढेरीअ खे चौथे जबल ते, परे परे रखी जबलनि जे मथां हिकिड़े तूं बीही रहो। तू मुंडी खणंदो वञ, मोर जी खणी हथ में झल, झलण खां पोइ चओ ओ मोर जा गोश्त उॾरी आ, हली आ। पोइ ॾिस त मां रब तुंहिंजे ई चवण सां कीअं थो जीआरियां। इब्राहिम अलैहिस्सलाम मोर जी मुंडी खणी करे सभु कयो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह जो क़ुरान फरमाए थो देर कान थी आ, चैनी जबलनि तां, चैनी ढेरनि मां उहे गोश्त जा ज़रड़ा ज़रड़ा, खंभनि जा ज़रड़ा ज़रड़ा, नहनि जा ज़रड़ा ज़रड़ा, हॾनि जा ज़रड़ा ज़रड़ा, जेके बि मोर जा इहे उॾाणा ऐं पाण में अची गॾिया, गॾजण सां यकदमि मोर ठही वियो। पर मुंडी नबीअ जे हथ में आ, बिना मुंडीअ जे उॾामंदो अची मुंडीअ खे लॻो आ त जेरो थी वियो। ॿियो पखी, टियों पखी, चौथो पखी, 4 पखी देर न थी, हिकिड़े ई टाइम ते ज़िंदा थी आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इब्राहिम नबी तूं कीअं मुआद जियारींदो आहे? मां त मुआद जियारींदो आहियां, पर जे पंहिंजे नबी इब्राहिम खे ताक़त ॾियां त सॾु करे त इब्राहिम नबी जे सॾ सां बि मोह जहिड़ो थी पवंदो आहे। इहो छा आहे? चो अल्लाह जे नबी जो, ॾाढे जो अल्लाह जे नबी जो छाजे करे मोजज़ो जो इन जे आॾो इंसान जो अकुलो चओ आजिज़ा, इंसान जो अकुलो आजिज़ा, जंहिंजे आॾो इंसान जो अकुल आजिज़, उनखे मोजज़ो चइबो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मोजज़ो ॾिनो, हथो हथनि जहिड़ो, हींअर उहो बगल में विझे, बगल में विझी रब चयसि कढ ॿाहिरि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हीअं जो ॿाहिरि कढे त अॻ में हथो, ॿाहिरि जो कढे त सिज खां वधीक रोशन, जहान ॾिसे पियो मुल्क में रोशनी। ख़ुदा ताला जे नबी खे वरी जेकॾहिं रोशनी ख़त्म करणी आहे त वरी बगल में विझे, वरी जो बगल में विझे त वरी से रोशनी ख़त्म। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे प्यारे नबी के अल्लाह ताला फरमाए वमा तिल्का बियमीनिक या मूसा, मूसा दे ख़बर तमें छा आई? अल्लाह खे इल्मु आहे कोन्हे? ॾाढे ॿुधायो बा, मां जेकॾहिं तव्हां खे चवां बा हे छा आहे, तव्हां चवंदो यार मुल साहब अलाए छो थो पुछे, ख़बर कान्हे, अलाए सांगड़ में जग हूंदा आहिनि अलाए कोन हूंदा आहिनि, असां को थो पुछे छा आहे? अल्लाह ताला जल जलालहु मन वालो मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठा, पुछे पियो वमा तिल्का बियमीनिक या मूसा, है मूसा हथ में छा आहे? अल्लाह खे इल्मु आहे या कोन्हे? पोइ पुछे छो थो? पुछे माना बेख़बर थी पियो? न, पुछण सां बेख़बरी साबित कान थींदी आहे। अल्लाह ताला जो नबी फरमातो है या असाया अतवक्कउ अलैहा व अहुश्शु बिहा अला गनमी वलिय फीहा मारिब उखरा। ऐ मौला तोखे काना तोखे ख़बर सब जानी तो ये हज़लठिया इन ते टेक ॾींदो आहियां, इन सां पापड़ छाणींदो आहियां, इन सां धन खे वराईंदो आहियां, इन मां ॿिया बि कम वठंदो आहियां। अल्लाह ताला फरमातो अलक़ असाका, ऐ प्यारा मूसा पुछो मां इन जे करे त तू पाण इकरार कर त लठिया जी मता ड्रिलो पवई, लठ थी न, हाओ मौला लठिया उछलीस भला ज़मीन ते। अल्लाह जे नबी है जो खणी ज़मीन ते लठ फिटी कई त नाग बणजी वियो। वॾो इज्तिहा
फिरौन जे आरो मुकाबले ते आयो आहे, फिरौन जादूगर वठी आयो आहे। फिरौन छा पियो करे जो जादूगरनि जे ज़ोर ते नोड़ियूं उछलाए त नांग थी वञनि। मुजादा हीअं जो भितर मथे उछलाइनि त मींहुं पियो वसे, सॼो ॻोठ नोड़ियुनि सां भरे छॾियईं, नांगनि सां भरे छॾियईं। अल्लाह ताला जे नबी जो लठ फिटी कई त जेतिरियूं बि जादूगरनि जूं नोड़ियूं सभु लठ जे पेट में, कंहिंजे पेट में, ॾाढे ॻाल्हि कंहिंजे पेट में, ज़ोर सां ॻाल्हि पुछंदो सां हिकिड़ो मसइलो चओ कंहिंजे पेट में। लठ छाजी आहे चओ काठ जी, नोड़ी छाजी आहे चओ वाण जी, नोड़ी छाजी आहे लठ छाजी, ॿई जिन्सूं जुदा जुदा। मुल्ला तोखे चवंदो आबा नूर हो त पोइ खाधई कीअं पे, चवंदा न नूर हो त खाधई कीअं पे, नूर खाईंदो कोन्हे, नबी साईं खाईंदा हा, नूर हो त पोइ कीअं पे खाधई। मां तोखां पुछां थो, अल्लाह पाक जल जलालुहु मनवारो जे नबी लठ फिटी कई आहे त नूरियूं खाई वई। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हुकुम फरमा हाणे वरी लठ खे हथ विझो। हाणे अॻ में त नाग वा घुमंदी पई वते, नूरियूं सभु खाई छॾियईं। अल्लाह पाक जे नबीअ खे हुकुम थियो त हथ विझ, वरी जो हथ विझई त लठ लठनि जहिड़ी नोड़ी लभई कान। नोड़ियूं काॾे वियूं, जे हाणे लठ खे वढियो त अंदरि नोड़ी कान्हेसि, ऐं ज़ाहिर पट ते जेको ढेर नोड़ियुनि जो सभु ग़ाइब थी वियो, काॾे वियो। मालूम थियो त इहो अल्लाह जे नबीअ जे लठ जो मौजज़ो आहे। चओ अल्लाह जे नबीअ जे, ॾाढे चओ अल्लाह जे नबीअ जे लठ जो मौजज़ो आहे। अकुल आजुज़ा, तुंहिंजो दिमाग़ मुल्ला कम कोन कंदो। अल्लाह पाक जल जलालुहु मनवारो जे ज़ात बाबरकात जे नबीअ जे हथ वारी लठ मौजज़े सां नोड़ियूं खाई सघंदी आहे त मुंहिंजो मुहम्मद अरबी असांखे सेखारण जे लाइ मौजज़े तौर ताम बि खाई ॾेखारींदो आहे। इन्ही में महबूब जे ज़ात बाबरकात जे नूरानियत में फ़र्क़ु कोन ईंदो। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी नूरानियत जेका आहे सा मुंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम जे बशरीअ सां गॾु आहे। महबूब खे अबो बि आहे, अम्मा बि आहे, ख़ानदान बि आहे, ॾाॾनि बि आहे, उन लिहाज़ सां बशर थी आयो आहे ऐं यकीनन बशर आहे। पर ख़ुदा जो कसम आहे, तो जहिड़ो न मूं जहिड़ो न मुहम्मद बशर आहे, त नूरी बशर आहे। चओ चओ मोहम्मद बशरा पर नूरी बशरा, अहिड़ो नूरी बशरा जो ख़ुदा जो कसम मुस्तफ़ा हले थो त महबूब खे पाछो कोन्हे को। चओ सुभान अल्लाह। तोखे हिकिड़ो वेलो मानी कान मिले त तूं घर जा ठिकर भञी चट कंदो आहे। खोल बुखारी शरीफ रसूलुल्लाह जी हदीस पाक आहे। टे ॾींहं चार ॾींहं अम्मा आयशा सिद्दीक़ा मोमिननि जी मां चवंदी आहे त महीननि जा महीना गुज़री वेंदा हा, मुस्तफ़ा न को खाईंदा हा न को पीअंदा हा। सहाबा किराम चवंदा हा या रसूल अल्लाह तव्हांखे रात जो भी रोज़ो आहे, ॾींहं जो भी रोज़ो आहे, असां भी भला तव्हां वांगुरु रोज़ा रात ॾींहं रखूं, न को खाऊं न को पीऊं, पर असां त ॿ खां पोइ बेहाल थी था वञूं। साईं खे त परवाह ई कान्हे का। महीननि जा महीना विसाल जा रोज़ा रखंदा हो, तव्हांजो न खाइण ॾिसंदा हो न पीअण ॾिसंदा हो। या रसूल अल्लाह असांखे त उन बुख लॻे थी पई। पाण फरमाइनि था अय्युकुम मिस्ली अना अबीतु इंद रब्बी हुव युतइमुनी व यस्कीनी। अवा मां केरु आहे जेको मां मुहम्मद करीम जहिड़ो हुजे। मां त रात रब वटि गुज़ारींदो हा, रब मूंखे खाराईंदो बि आहे पीआरींदो बि आहे। अवा कलंदर खे मञींदा हो, बिटाई साहब खे, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे, हाँ सभिनी खे मञींदा हो न। गौस बहावल हक मुल्तान वारे खे, हज़रत पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी खे, सभिनी खे मञूं था न। ये सभु अल्लाह जा बाना। चओ अल्लाह जा, ॾाढा जो अल्लाह जा वली। इहे न सही, अल्लाह तबारक व तआला इन पंहिंजे बाननि खे नवाज़ियो आहे। इन पंहिंजे बाननि खे अल्लाह ताला नवाज़ियो आहे। रब जी ज़ात बाबरकात इन्हनि खे शरफ़ शान इज़्ज़त मान ॾिनो आहे। इन्ही जे करे न त को तो जहिड़ा मूं जहिड़ा, बल्कि अल्लाह ताला ने इहो शरफ़ शान इन्ही जे करे ॾिनो आहे जो इन अल्लाह जी इबादत करे रब खे अहिड़ो रिझायो। ख़ुदा जो कसम आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे रोज़े धणी जा मुरीद हो। हिकिड़ा रोज़े धणी जा मुरीद, हिकिड़ा रोज़े धणी जे औलाद जा मुरीद। सभिनी खे ख़बर आहे
तो मोहम्मद राशिद ॼमे अम्मा जे झोली में अचे अम्मा सां अब्बास तू बीड़ी त न पी मिली जे उतरे पासे वारा उलांदे पासे वेठो आ वेठो बि साम्हूं आ सिगरेट वेठो तो पिए या सुठी ॻाल्हि न आहे ॿुधण बि क़ुरान आयो आहे पर अथव मवालनि सां वहिल सिगरेट न पीअंदा त सुबुह जो टोरो ई कोन ईंदो न चवे थो त मुफ्ती साहब कलाक खन ॻाल्हाए तेसे सिगरेट पिया त का मन खुलास गाई थिए त वञा वणन ॾे हलियो क़ुरान मुंह ते घुमई कुछ अॼु त हया कर क़ुरान जी महफ़िल में वेठो आ पोइ दुआ घुरऊं पोइ वञी एॾे तूं भली सूटा हणेसि अॼु लाड़काणे में वेठासीं अख़बार घुराईसीं अख़बार आई पढ़ी से लिखियो पियो त हेॾे लाड़ जे पासे मातली अलाए टंडे अलाए हारड़े अलाए काथे मीरपुर ख़ास ॾे मवालिन मुक़ाबलो कयो आहे कहिड़ो मुक़ाबलो चई जेको सुल्फियूं घड़ियूं पीए हिकिड़ो मवाली सभिनि खे 60 सुल्फियूं पी मुक़ाबले में मारे वियो कंहिं 50 पीतियूं कंहिं 45 कंहिं 30 पोइ ॾेई वठी बीठा ही को मुड़ुस हिन भाउ जहिड़ो 60 पी वियो खोड़ नाराज़ न थिजो ॿाहिरि हो मिड़ई कुछ अदब सिखो यार अदब सिखो तहां न सिखंदो त पोइ केरु सिखंदो कॾहिं सिखंदो दोस्तो अज़ीज़ो मोहम्मद राशिद रहमतुल्लाह ताला अलैह अम्मा जी झोली में आयो आ ॼावल अम्मा बिस्मिल्लाह करे खीर थी पीआरे रमज़ान जो महीनो आ अम्मा जो खीर नथो वठे दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो अम्मा के फिक्र थी पियो सैयद मोहम्मद बक्का रहमतुल्लाह अलैह के चई ओ मोहम्मद बक्का ही तुझो फर्जंद जाओ वा खीर नथो पिए तुझो मुर्शिदा मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले शरीफ वारो उन्हीं का दुआ वठी आ उन का दुआ कराए आ त नंढड़े के पियारे पानी दुआ जो मता का नजर हुजे मता को पाछो हुजे का गाल हुजे खीरड़ो पिए काथे पुरानी दरगाह काथे पिरालो शरीफ 8 मैल पंध करे जरी उते हजरत मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जो बाबो पीर सही मोहम्मद बक्का पहुतो आ मखदूम साहब के जैसे पुटड़ो जाओ आ खीर नथो पिए दुआ ला आयो आया अल्लाह जे वली खिली चयो आ ओ मोहम्मद बक्का मोहम्मद राशिद के पीने दागे साक तावीज़ जी का जरूरत काने कहा वापस मोटी वन शाम थींदी मुल्ला बाग दींदो पाण ही मोहम्मद राशिद खीर पींदो शाम थी भी भेज पगारा शाम थी भी मुल साहब बागल अल्लाह अकबर सुजल थो अम्मा जो खीर पियारो तो नंढड़े मासूम बार खीर पियारो शुरू कर दिनो दुनिया डिठो रात जो खीर पींदो आ ॾींहं जो खीर न पींदो आ कहीं ॿुधाए